मुफ्ती साहब, आम तौर ते ॾिसण में अचे थो त निकाह जे मौक़े ते माण्हू छुहारा उछलाईंदा आहिनि। बराए महिरबानी ॿुधायो त इन जो शरई हुकुम कहिड़ो आहे ऐं सुन्नत छा आहे? निकाह जे मौक़े ते या कंहिं ख़ुशी जे मौक़े ते छुहारा लुटाइण ऐं ज़रूरी न आहे त छुहारा हुजनि। किताबनि में, फ़िक़्ह जे किताबनि में लिखियल आहे अखरोट विराया विया, उछलाया विया, बादाम उछलाया विया, अहिड़ी शइ जेकी खाधे पीते सां ताल्लुक़ थी रखे ऐं नंढड़े अदद में हूंदी आहे, त उनखे अगरि निछावर कयो वञे, लुटायो वञे, त इहो अमल असां अगरि अहादीस करीमा जो मुतालो कयूं था त बिल्कुलु असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो अमल मिले थो। जीअं त हज़रत इमाम अबू बकर बेहक़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब सुननुल कुबरा में हज़रत उम्मुल मुकमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा का रिवायत कनि था अन्न रसूलल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तज़व्वज बाद निसाइही फनुसिर अलैहि तमर, यानी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हिक भेरे कंहिं ख़ातून सां निकाह थियो त उन वक़्तु उन महफ़िल में छुहारा लुटाया विया। अहिड़े ई तरीक़े ते हिकिड़ी ॿीं रिवायत में मौजूदु आहे कान नबियु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा ज़व्वज औ तज़व्वज नसर तमरन, यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं कंहिंजो निकाह पढ़ाईंदा या जॾहिं पाण जो निकाह थींदो त पाण छुहारा लुटाईंदा हुया। सो ख़बर पई त छुहारा लुटाइण इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल मुबारक आहे। इन लाइ अगरि को निकाह जी महफ़िल में निकाह खां बाद या निकाह थियण खां पोइ छुहारा लुटाए थो त इहो शरीयत जे हिसाब सां जाइज़ आहे, इन में को मसइलो न आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमल जी नियत कंदो त सवाब बि माणींदो। पर इन में कुझु एहतियातूं ज़रूरी आहिनि। आम तौरु असां ॾे जेको निकाह या आम तौर ते मस्जिदुनि में थींदो आहे, छो त निकाह खे हिकिड़ो बाबरकत मौक़ो सम्झो वेंदो आहे त घोट जेको आहे उहो मस्जिद में वेंदो आहे, माण्हू बि गॾु थींदा आहिनि, त उते अगरि छुहारा लुटाया वेंदा त पोइ भगदड़ मचिजी थी सघिजे, माण्हू उनखे हासिल कंदा त मस्जिद जो तक़दुस पामाल थी थो सघे, मस्जिद जी बेहुरमती थी सघे। इन लाइ इन शइ जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। अहिड़े ई तरीक़े ते रोड रस्तनि ते बि उछलाया न वञनि, छो त रिज़्क़ आहे, छुहारो रिज़्क़ आहे, इनखे उछलायो वेंदो, ज़मीन ते किरंदो त इहा रिज़्क़ जी बेहुरमती थींदी। सो मौक़ो महल ॾिसी करे जॾहिं माण्हू वेठा हुजनि ऐं जॾहिं उछलाइण में ख़बर हुजे त अहिड़े अंदाज़ में उछलाईंदासीं माण्हुनि जी झोली में पवंदा, माण्हुनि जे हथ में पवंदा, त सुन्नत जी नियत सां इन ते अमल करे थो सघिजे, पर इन्हनि एहतियातुनि जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।